गुरुद्वारे खलील जो सालाना मरकज़ी इज्तिमा जो तयारियूं मुकमिल, हर तरह सां महिमाननि जी आसाइश ऐं आराम जे लाइ बंदोबस्तु थियल आहे। पर चूंकि मौसम अजीब तब्दीली वरिती आहे ऐं मींहुं शदीद क़िस्म जो पइजी वियो आहे। 2-3 ॾींहंनि खां हलंदो रहियो, पर अॼु तमामु घणो शदीद मींहुं पियो आहे, जंहिंमें जरूं ऐं जंहिंमें सामान सभु पुसी विया हलिया। तो जेके आहिनि दोस्त आहिनि, ख़ैर ख़्वाह आहिनि, इन में रब जी का हिकमत आहे ऐं अलाह साईं ख़ैर करे, अमन ऐं सलामती फरमाए। असीं अलाह जी रज़ा ते राज़ी आहियूं ऐं पाणी जेको आयो आहे इहो कुदरती तरीक़े सां आयो आहे ऐं उन में असांखे शदीद अफ़सोस, शदीद सदमो बि आहे त जेको सॼो साल असीं तयारी कंदा आहियूं जलसे जी कखपन सां, जेको असीं कंदा आहियूं इहो तयारी कंदा आहियूं ऐं सॼे साल जो सॼो असांजो पोरियो अॼोके ॾींहुं ते आयो ऐं उहो असांजो उमेदु आहे त असांजो हुज़ुन ऐं तकलीफ़ उनखे तव्हां मद्देनज़र रखंदे तो असां इहो ऐलान था करियूं त असां फ़िलहालु जेको जलसो मुख़्तसर करे छॾींदासीं राज मक़ामी तरीक़े सां, पोइ वरी मस्जिद शरीफ़ में ऐं पोइ वरी जेको सो शान जलसो महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद शरीफ़ ऐं उहो क़बीला वारिद साहिब रज़ी अलाह ताला जो फ़यूज़ बरकात असां सां गॾु ई इंशा अल्लाह ताला जलसे खे वरी पोइ धूम धाम सां इंशा अल्लाह कंदासीं।